नाज़रीन कार साथ साने शहीदन की अॼु 18वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद कारकुन खे भेटा पेश कंदे चयो आहे त क़ौम जी रूह ते 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं हमेशा जे लाइ नक्श थी वियो आहे। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 18 अक्टूबर 2007 ते 30 लख खां वधीक माण्हुनि बेनज़ीर भुट्टो जो वतन वापसी ते इस्तक़बाल कयो हो। ही उहो ॾींहुं हो जॾहिं 180 बहादुर जियालनि जमहूरी पाकिस्तान जे ख्वाब लाइ पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो। पीपी चेयरमैन चयो आहे त आमरीती दहशतगर्द जे गठ जोड़ बेनज़ीर भुट्टो जे जियालनि ते ख़तरनाक हमलो कयो। कारवाने बेनज़ीर ते हमलो कंदड़नि जमहूरियत जी रोशनी खे उझाइण थे चाहियो, पर असांजे जियालनि जे रत उन खे वधीक जला बख़्शी असां शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं कारसाज़ जे शहीदनि जे मिशन खे अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त कारसाज़ साने जे शहीदनि जी अॼु 18वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद कारकुन खे भेटा पेश कंदे चयो आहे त क़ौम जी रूह ते 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं हमेशा जे लाइ नक्श थी वियो आहे। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 18 अक्टूबर 2007 ते 30 लख खां वधीक माण्हुनि बेनज़ीर भुट्टो जो वतन वापसी ते इस्तक़बाल कयो हो। ही उहो ॾींहुं हो जॾहिं 180 बहादुर जियालनि जमहूरी पाकिस्तान जे ख्वाब लाइ पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो। पीपी चेयरमैन चयो आहे त आमरीत ऐं दहशतगर्द जे गठ जोड़ बेनज़ीर भुट्टो जे जियालनि ते ख़तरनाक हमलो कयो। कारवाने बेनज़ीर ते हमलो कंदड़नि जमहूरियत जी रोशनी खे उझाइण थे चाहियो, पर असांजे जियालनि जे रत उन खे वधीक जला बख़्शी असां शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं कारसाज़ जे शहीदनि जे मिशन खे अॻिते वधाईंदासीं।